सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं धर्मांतरण ते, जेको ॾाढो गंभीर विषय आहे कि पाण धर्मांतरण ते छो अग्रसर पिया थियूं, छाजे करे पाण पंहिंजो धर्म पिया मटूं, पंहिंजी जेकी क़ौम आहे, पंहिंजो समाज आहे, पंहिंजो वर्ग आहे, छा वजह आहे पाण पंहिंजो धर्मांतरण ते मटण लाइ तैयार पिया थियूं। अचो त इन गंभीर विषय ते पाण चर्चा करूं। पाण धर्म परिवर्तन छाजे करे था करण चाहियूं। पहिरियों त पंहिंजे मन में शंका विश्वास जी कमी थी रही आहे। जॾहिं पाण खे झूलण पाण खे हिंदू सनातन धर्म में सिंधी वर्ग में पाण खे पैदा कयो आहे, त पाण धर्म परिवर्तन करे पाण पंहिंजी जाति, पंहिंजी वेशभूषा, पंहिंजो जेको बि पंहिंजो धर्म आहे, पाण हर धर्म खे सभिनि खे मञंदा आहियूं। त पाण धर्म परिवर्तन करे छा साबित कंदासीं कि किथे न किथे पंहिंजे झूलण में पाण खे विश्वास न आहे, पाण खे भरोसो न आहे। जॾहिं मुंहिंजा पिता साहिब हिकु आहिनि त मां ॿियो पिता कीअं थी करे सघां। मां किथे न किथे पंहिंजे पिता ते भरोसो ऐं विश्वास न आहे कि हू मुंहिंजो हथ पकड़ंदो ऐं मुंहिंजी नैया पार लॻाईंदो। तॾहिं मां ॿिए पिता खे पंहिंजो पिता सम्झंदमि। इहा किथे न किथे मुंहिंजी ग़लती ऐं मुंहिंजी भुल आहे त मुंहिंजो सिंधी वर्ग, मुंहिंजी सिंधी क़ौम किथे न किथे का पैसे जी वजह सां, का बहकावे जी वजह सां पंहिंजी सिंधी धर्म खे धर्मांतरण न करे, न परिवर्तन करे, छोकी पंहिंजो पिता हिकु ई आहे, झूलण साईं। जॾहिं उन्हनि समुंड मां निकिरी करे पंहिंजे पूर्वजन 40 ॾींहं तट ते वेही करे उनखे ध्यायो हो, किथे न किथे उन्हनि जो अटूट विश्वास हो झूलण मथां। पाण हिंदू सनातन धर्म खे मञंदा आहियूं त पाण राम भगवान, पाण कृष्ण भगवान, शंकर भगवान, हनुमान भगवान देवताउनि खे पाण मञी सघूं था। उन्हनि जा अॼु बि सची श्रद्धा सां अगरि पाण मञूं त पाण खे पर्चा था मिलनि। जॾहिं पंहिंजे वॾनि धर्म परिवर्तन न कयो ऐं झूलण खे पुकारियो त झूलण धर्म जी स्थापना कई ऐं उन धर्म जी रक्षा लाइ हू समुंड में समाहित थी विया। त अॼु बि पाण खे पंहिंजे झूलण जा, पंहिंजे झूलालाल साईं जा पाण खे हेॾा न पर्चा मिलंदा आहिनि त किथे न किथे पंहिंजे अंदरि विश्वास जी कमी आहे। पाण खे पंहिंजो धर्म परिवर्तन न करणु खपिजे, वीचार करणु खपिजे। इहो ॾाढो गंभीर विषय आहे। अॼु पाण खे जॾहिं पैदा ई ईश्वर सिंधी वर्ग में कयो आहे, सिंधी धर्म में पैदा कयो आहे, इहा पंहिंजे पाण में हिकु गर्व जी ॻाल्हि आहे। इहो गर्व त पाण खे ख़ुदि महसूसु थियणु खपिजे कि पाण सिंधी आहियूं, पाण सिंधी आहियूं। त थोरे चंद पैसनि लाइ, थोरी लालच लाइ, थोरे अविश्वास लाइ पंहिंजो धर्म परिवर्तन न करूं। सिंधी समाचार राजस्थान जी अपील आहे, तव्हांखे हिकु गुज़ारिश आहे कि पाण पंहिंजो धर्म न मटूं। जॾहिं झूलण पाण खे सिंधी वर्ग में पैदा कयो आहे, का त विशेषता हूंदी पंहिंजे अंदरि, का त ख़ासियत आहे पंहिंजे अंदरि कि पाण सिंधी आहियूं। त अचो गॾिजी सभु मिली करे भाउर भेनरूं चऊं कि हा, मां सिंधी आहियां, मां सिंधी जाति में पैदा थियो आहियां ऐं सिंधी जाति खां प्यार कंदो आहियां। जय झूलेलाल। सतनाम साखी।